अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां फ़िज़ा हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु अॼु जे मौज़ूअ महिमान सां गॾु आहियूं। पाण डायरेक्टर आहिनि MA काज़ी इंस्टीट्यूट ऑफ केमिस्ट्री, पाण सिंडिकेट मेंबर सिंध यूनिवर्सिटी में आहिनि, गॾोगॾु वुमेन एक्टिविस्ट बि आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पाण मेन ऑर्गेनाइज़र्स आहिनि कामयाब मेले शेख अयाज़ साहिब जा, जेको हैदराबाद में हींअर ताईं 10 कामयाब मेला थी चुका आहिनि। अचो अॼु पंहिंजे महिमान सां मिलूं था। मैडम प्रोफेसर डॉक्टर इरफाना मल्हार साहिबा, अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। पॉडकास्ट 360 ते वेलकम चऊं था मैडम तव्हांखे। तव्हांजी महिरबानी। ऐं मां पॉडकास्ट तव्हांजूं कुझु ॾिठियूं आहिनि ऐं ॾाढो सुठो ऐं संजीदा सिलसिलो आहे ऐं मुंहिंजी बेस्ट विशिस तव्हां सां गॾु आहिनि। थैंक यू वेरी मच मैडम। अच्छा मैडम, असां चाहींदासीं त सभ खां पहिरियां तव्हां जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी थोरो इब्तिदाई तालीम ऐं इब्तिदाई लाइफ जे बारे में तव्हांजो बैकग्राउंड, छाकाणि उहे माण्हू सोचणु चाहींदा आहिनि, ॿुधणु चाहींदा आहिनि त असल में माण्हू अलाए छा ॿुधणु चाहींदा आहिनि, उन खां अपार्ट जेको मां आहियां मां उहो ॿुधाइणु चाहींदसि। मुंहिंजो तालुक़ु हिकिड़े दादू ज़िले जे नंढे ॻोठ सीता नंढीअ सां आहे ऐं बिल्कुलु हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे। मुंहिंजी पुराणी इब्तिदाई तालीम मैट्रिक ताईं उन ॻोठ मां, उन सां गॾु सीता वॾी, सीता रोड, हिकिड़ो सिर्फ़ु नंढा नंढा शहर आहिनि जिन खे ज़िया जे दौर में मुस्लमान करण जी कोशिशि कई वई, पर उतां जे रहंदड़ उनखे सीता जे नाले सां ई यादि रखियो ऐं उन ॻोठ मां ई उन मूं मैट्रिक कई आहे ऐं इंटरमीडिएट मूं दादू कॉलेज मां कई, गर्ल्स कॉलेज दादू मां, ऐं BSc लाइ मां सिंध यूनिवर्सिटी जामशुरो आयसि ऐं उतां खां पोइ मां वरी मास्टर्स करणु क़ाइद यूनिवर्सिटी इस्लामाबाद वियसि। ऐं मुंहिंजो जेको बुनियादी मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो उस्तादु रहियो, त जेको सॼो ज़िंदगीअ में फोकस रहियो उहो तालीम ते रहियो ऐं असांखे हमेशह इहो महसूसु लॻंदो हो त क्लास में अगरि नंबर 1 न ईंदासीं त ॿिए ॾींहुं बाबा स्कूल मां कढी छॾींदो, छो जो असांखे इहा ई धमकी मिलंदी त जेकॾहिं स्कूल में नंबर 1 न आयो, यूनिवर्सिटी में नंबर 1 न आयो, छो जो मां पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी हुअसि जेका को एजुकेशन में, हुते गर्ल्स स्कूल कोन हुयो, त मां छोकिरनि सां गॾु मैट्रिक ताईं पढ़ी आहियां। त को एजुकेशन में ऐं जीअं त मुंहिंजो वालिद साहिबु पाण उस्तादु हो, उन ॻोठ जे इलाही छोकिरियुनि खे वियो त भई मां पंहिंजी धीउ खे पढ़ाइणु चाहियां पियो ऐं मुंहिंजी धीअर पढ़नि पियूं, तव्हां बि ॾियो पंहिंजी धीअर त गॾिजी पढ़ाइजे, पर ॻोठ जा माण्हू उन ॻाल्हि ते एग्री कोन थिया। त पोइ मां पंहिंजे वालिद साहिब जो जेको हाणे असां सां गॾु न आहे, तमामु घणी थोराइती आहे त हिकिड़े नंढड़े ॻोठ में हू पंहिंजे धीउ खे धीउनि खे स्कूल वठी वियो पढ़ाइण लाइ ऐं असां छोकिरनि सां गॾु ई हुते मैट्रिक कई, उन खां पोइ गर्ल्स कॉलेज मां पढ़ियासीं। त हर वक़्तु बहरहाल इहा ॻाल्हि असांजे वालिद साहिबु असांखे ज़रूरु चवंदो हो त एॾो माण्हू ॻाल्हियूं था कनि त छोकिरियूं वठी पतो घुमाए, छो जो न उन वक़्तु ॻोठनि में के कारूं ऐं टांगा कोन हलंदा, स्कूल 5 किलोमीटर परे हूंदो, सुबुह जो उथी पंधु वञिबो, वरी पंधु वापसि अचिबो पढ़ी, छो जो इहो लॻंदो कोन हो त इहो फेस आहे, इहो तय हूंदो त हिते पंधु ई वञिणो आहे। त इन छोकिरियूं सुबुह ते निकिरनि, वरी पढ़ी वरी वापसि अचनि, त इन लाइ जेतिरी क्रिटिसिज़म ॻोठ में मुंहिंजे वालिद साहिब खे फेस करणी पई, त असां ते मोरल प्रेशर इहो हूंदो त तव्हांखे रुॻो पढ़णो आहे ऐं उनजो नतीजा ॼणा आहिनि त जीअं अॻियां हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट थिए त छोकिरियूं पढ़ाईंदो त उहे कीअं हूंदियूं। तंहिंजे करे पढ़ाई 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 मास्टर्स ताईं, त इन खां ॿाहिरि कुझु कोन रहियो। क़ाइद यूनिवर्सिटी इस्लामाबाद में जेॾीमहिल मूं अप्लाई कयो त हिकिड़ी सिंध जी कोटा हूंदी आहे ऐं हिकिड़ी पाकिस्तान मेरिट हूंदी आहे ऐं मुंहिंजो नालो पाकिस्तान मेरिट ते नंबर 1 ते लॻल हो ऐं जॾहिं मां वई हुअसि मुंहिंजा प्रोफेसर्स मूंखे ॾिसणु आया त इहा कहिड़ी छोकिरी आहे जेका पाकिस्तान मेरिट ते सिलेक्ट थी आहे। त इहो हिकिड़ो महसूसु थींदो त असांखे पढ़णो आहे। त पहिरियों त मुंहिंजी ज़िंदगीअ में जेको एम रहियो त गुड ग्रेड्स, गुड एजुकेशन, गुड बिहेवियर ऐं कंहिं बि तरीक़े सां अहिड़ो को बि अमल न आहे करिणो जेको मुंहिंजे पोयां ईंदड़ ॻोठ जूं जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जे तालीम में रुकावट थिए। त हिकिड़ो आई हैव टू सेट एन एग्ज़ाम्पल, उन लाइ मूंखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट करिणो। इहा मुंहिंजी तालीमी बैकग्राउंड आहे। पोइ वरी मां MPhil कई, उन खां पोइ मां जॾहिं MPhil में एडमिशन वरिती त ॾाढी मज़े जी स्टोरी आहे। मां जीअं ई क़ाइद यूनिवर्सिटी मां वापसि आयसि त मूंखे फतेह टेक्सटाइल में मिल में मुंहिंजो कमु कुझु रिसर्च अहिड़ी हुई हुते जो मूंखे डाइस ते कमु हुयो, त हिकिड़ो इश्तिहार आयो जीअं नौकिरीअ जो, मूं अप्लाई कयो, मूंखे हुते नौकिरी मिली वई। मां हुते वियसि त उन्हनि मूंखे चयो त माना थोरी देरि हुन सां गॾु मां कमु कयो त उन्हनि चयो तव्हां प्रोडक्शन में वेहो ऐं उन महिल मूंखे ॾाढी सुठी सैलरी ॾियनि पिया। अञा मां हुते नौकिरी कयां ई पई त इसरा यूनिवर्सिटी जो इश्तिहार आयो, मूं उते अप्लाई कयो, वरी मूंखे उते नौकिरी मिली वई। टेक्सटाइल मिल खां इसरा जो वधीक बहितरु हो, वरी मां हुते जॉब कई। अञा हुते मां जॉब कयां ई पई त हिते पाकिस्तान साइंस फाउंडेशन जे तरफ़ां हिकिड़ो इश्तिहार आयो डॉक्टर मोहम्मद यार खावर जी कंहिं रिसर्च प्रोजेक्ट ते, ऐं मूं अप्लाई कयो। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मां नंबर 1 आयसि उन में, पर मूंखे जेका पेरियारिटी लिस्ट ठही उन में मुंहिंजो लास्ट नंबर लिखियलु हो त हिन खे नाहे खणो छो त हीअ छोकिरी आहे
ऐं हिते तहक़ीक़ आहे, हिते माण्हू जेके आहिनि से शाम ताईं छोकिरियूं वेहंदियूं, पोइ छोकिरीअ सां गॾु केरु वेहंदो। उन वक़्तु रिसर्च केमिस्ट्री डिपार्टमेंट जे अंदरि हिकिड़ियूं 2 टीचर्स हुयूं जेके हिते फैकल्टी मेंबर हुयूं, उहे रजिस्टर हुयूं, ऐं का बि स्टूडेंट रिसर्च पर्पज़ लाइ रजिस्टर कोन हुई। ऐं मां पहिरीं हिते आई हुयसि रिसर्च करणु, त खावड़ साहिबु चयो त हिकिड़ो इंतिहाई ब्राइट माण्हू हो, पर चई हिते शाम ताईं अकेली तूं कीअं वेंदी। ऐं मां तंहिंजे करे चाहींदुसि त जेको छोकिरो आहे न उनखे खणा, जेकॾहिं तोखे इतराज़ न थिए। मूं चयो न मां त नौकिरीअ में आहियां ई, मूंखे कोई इतराज़ कोन्हे, भली तव्हां उनखे खणो। छोकिरो इतफ़ाक़ सां कोन आयो। पोइ 3 महीना मां हली वियसि। मूं सम्झो त भई हिते को छोकिरो कम ते 3 महीननि खां पोइ मूंखे साईं फ़ोन कई त तूं अचु न कमु कर, पर पोइ तूं शाम ताईं वेहंदीअ कीअं। इतफ़ाक़ सां अमर सिंधु हुते हूंदी त मूं चयोमांसि त मुंहिंजी दोस्त आहे, फ़लसफ़े में पढ़ाईंदी आहे। पोइ मां उनखे चवंदसि उहा मूंसां शाम ताईं वेहंदी। ऐं मां जॾहिं रिसर्च करण लाइ हिते आयसि त इलाही मुंहिंजा उस्ताद पहिरें ईंदा हुया, पोइ वरी मूंखे ॾिसंदा, वरी पोइ चवंदा त इहो शक्ल सूरत सही आहे तुंहिंजी, पोइ शादी छो थी थिए। त मूं चयो मुंहिंजे रिसर्च जो मुंहिंजे शादी सां कहिड़ो तालुक़ु आहे। त पोइ मूंखे ख़बर पई त यूनिवर्सिटीअ में रिसर्च लाइ इहो कॉन्सेप्ट आहे त सिर्फ़ु उहे छोकिरियूं कंदियूं जंहिंजी शादी न थींदी आहे, ऐं उहे छोकिरियूं कंदियूं जंहिंजा रिश्ता न ईंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो कुझु टीचर्स पंहिंजे घर में पंहिंजे भाइरनि वारनि जा रिश्ता खणी आया। मुंहिंजे लाइ एॾो सेल्फ पिटीअ जो माहौल हुन टाइम ते हिते तहक़ीक़ जे हवाले सां। ऐं मां पहिरीं हुयसि, मां शाम ताईं वेठसि बि, जीअं साईं खावड़ साहिब जो एतमाद बहाल थिए। ऐं मां जेको आहे सो कमु बि कयो साईं जे इन सां, जेतिरो साईं जो मयार हूंदो आहे। खावड़ साहिब जो हिकिड़ो इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे, त उन स्टैंडर्ड ते कमु बि कयो। त हिकिड़ो त इहो इम्प्रेशन न रहे त छोकिरी आहे त कमु कोन कंदी। ॿियो इहो इम्प्रेशन बि ख़तमु थिए त सिर्फ़ु उहे छोकिरियूं कमु कंदियूं जंहिंजी शादी न थींदी आहे। सो एॾा मज़े जा हिते प्रेजुडाइसिस हुआ। दिस इज़ द डिपार्टमेंट जंहिंमें उन टाइम ते बि 100% फैकल्टी मेंबर्स फॉरेन PhD हुया। माना हितां पाकिस्तान मां न, सभु ॿाहिरि मुल्क मां PhD करे आया। ऐं डिस्पाइट इट उन्हनि में जेके हिकिड़ा असांजे समाज जा जेके हिकिड़ा रवैया आहिनि उहे इहे ई हुया त छोकिरियूं सिर्फ़ु इन लाइ रिसर्च कंदियूं आहिनि। उन वक़्तु रिसर्च जो रवाजु कोन हो, त उन वक़्तु मां हिते MPhil कई। MPhil करे पोइ मां हिननि वटां भॼी वियसि, छो जो हिननि जा एॾा त एटीट्यूड एंटायर वुमेन हूंदा हुआ, ऐं हिननि जा रवैया ईअं हूंदा हुआ जो मूंखे लॻंदो मां का अछूत हिन डिपार्टमेंट में हिकिड़ी माई न वेठी आहियां, का अछूत वेठी आहियां। छो जो हर वक़्तु जेके 15 छोकिरा मूंसां गॾु रिसर्च कंदा हुआ, उस्ताद हूंदा, उहे त इंतिहाई नाइस ऐं डिसेंट हुया। पर उहे उन्हनि खे अनईज़ी फील थींदा हुआ त हिकिड़ी लेबॉरेटरी में हिकिड़ी छोकिरी वेठी आहे, पोइ परेशान हूंदा। पोइ मुश्किल सां मूं पंहिंजी रिसर्च कई। मां पब्लिक सर्विस कमीशन में इश्तिहार आयो, अप्लाई कयो। ऐं इतफ़ाक़ इहो आहे त उन में ॿिए ॾींहं ते कावश में ख़बर लॻी, जॾहिं रिज़ल्ट आई त अरफान अमला टॉप कयो आहे सॼी सिंध में। ऐं उहो माना ऐलान थियो। ऐं उनखां पोइ मूंखे हिननि जॉब ॾिनी। ऐं तॾहिं अनीता गुलाम अली वज़ीर हुई, उन सां मां मिलणु वियसि। ऐं उनखे मूं चयो मूंखे बदीन में पोस्टिंग मिली। त रूल इहो हूंदो हुओ तंहिं दौर में, छो जो माण्हू मेरिट ते थींदा हुआ त मेरिट जी इज़त बि हूंदी। त उन वक़्तु जेका अनीता गुलाम अली, उनखे मूं चयो त भई मां रिसर्च पई कयां, अञा मुंहिंजो थीसिस न थियो आहे। ॿुधाए मां साईं मोहम्मद यार खावड़ वटि आहियां, उते मां प्रोजेक्ट में अपॉइंट थियल आहियां, ऐं मुंहिंजी कमिटमेंट आहे त मूंखे प्रोजेक्ट पूरो करिणो आहे। अगरि मां बदीन हली वियसि त पोइ मां कीअं ईंदसि। त उन मूंखे चयो त उते हिकिड़ो जेको माण्हू वेठो जेको पब्लिक सर्विस कमीशन जो उन वक़्तु चेयरमैन हो, त उन मैडम अनीता गुलाम अली खे ॿुधायो त हीअ सीता मां पढ़ी आहे, मैट्रिक उतां कई अथई, ऐं हीअ काइद यूनिवर्सिटी मां करे आई आहे, ॾाढी होशियारु छोकिरी आहे, हिन जी वाक़िफ़ तव्हांखे कंसीडर करणु घुरिजे। हाणे मां सोचां थी त ईअं एॾो आसानु हाणे कंहिंजे लाइ कोन्हे त हलियो वञे सिंध सेक्रेटरेट मिनिस्टर उन सां मिले। बस में चढ़ी सेक्रेटरेट मां हली वियसि, हिकिड़ी अननोन छोकिरी, मां रुॻो हली वियसि, मां रिसर्च थी कयां। मिनिस्टर न सिर्फ़ु मूंसां मिली, मुंहिंजी ॻाल्हि अंडरस्टैंड कयईं, मूंखे एप्रिशिएट कयईं, ओॾीमहिल ई ऑर्डर कयईं त जी जेको आहे सो सभ खां सुठो कॉलेज हैदराबाद जो कहिड़ो आहे, चयो नज़रत कॉलेज आहे, चई हिनखे उते रखो। ईअं मूंखे नज़रत कॉलेज में जॉब मिली ऐं मुंहिंजी हितां तहक़ीक़ पूरी थी, मां हितां हली वियसि। उते मां पढ़ायो वञी 3 साल। उनखां पोइ हिते वरी लेक्चरशिप जी पोज़ीशन आई। मुंहिंजो अचण जो को मूड कोन हो, मुंहिंजूं सहेलियूं हिते हुयूं ऐं असां में दोस्तीअ जो उसूल आहे त हम तो डूबेंगे सनम तुम्हें भी ले डूबेंगे। हुननि मूंखे चयो त असां हिते, मुंहिंजी ॾाढी बेस्ट फ्रेंड आहे, हिन महिल सेंटर ऑफ एक्सीलेंस इन एनालिटिकल केमिस्ट्री जी डायरेक्टर आहे डॉक्टर अंबर रेहाना सोलंकी। असां ॿई गॾु इस्लामाबाद विया हुआसीं, गॾु पढ़िया हुआसीं केमिस्ट्री जे हवाले सां। उन चयो मां हिते आहियां ऐं मां ॾाढी बोर थी थियां, ऐं अमर सिंधु जो मां बि ॾाढो बोर थी थियां, त तूं न यूनिवर्सिटीअ में अप्लाई कर। मूं अप्लाई कयो, टेस्ट थी, टेस्ट पास थी वई मुंहिंजी। इंटरव्यू थियो, इंटरव्यू मज़हर सिद्दीकी साहिबु वाइस चांसलर हो, मुंहिंजो डायरेक्टर साईं खावड़ साहिबु वेठो हो, साईं खावड़ साहिबु डायरेक्टर हो।
उनखे मुंहिंजे डिपार्टमेंट जे सभिनी उस्तादनि चयो त साईं ॾाढी ढिंगी छोकिरी आहे, हिनखे ते अपॉइंट न कजो। साईं 10 मां मूंखे 7 मार्क्स ॾिनियूं ऐं एक्सपर्ट खे चई तूं बि 7 मार्क्स ॾिजांइसि त जीअं हीअं न थिए। इतफ़ाक़ सां मज़हर सिद्दीकी साहिबु 20 मां 20 मार्कूं ॾिनियूं इंटरव्यू में मूंखे, उनखां पोइ डीन मूंखे फुल मार्कूं ॾिनियूं, मां नंबर 1 अची वियसि। ॿाहिरि निकिरी खावड़ साहिबु चयो यार मां जेको आहे न सो मजबूर हुअसि, तूं ॾाढी सुठी आहीं पर तूं ढिंगी ॾाढी आहीं, सो तंहिंजे करे मुंहिंजा सभु उस्ताद चवनि पिया साईं इहा न अचे छोकिरी डिपार्टमेंट में, पर मज़हर सिद्दीकी साहिबु तोखे मार्कूं ॾेई छॾी, तूं नंबर 1 थी वई आहीं। साईं सां ॾाढी इहा हैपनिंग थी वई, हालांकि मुंहिंजो सुपरवाइज़र हो, पर समाओ माना माई काइंड ऑफ वूमेन इज़ सो अनवांटेड, छो जो जंहिंखे माना हू रोकण न पिया चाहिनि त हू चवनि पिया साईं खे तूं मार्कूं न ॾिस न त इहा अची वेंदी हिते। ऐं मुंहिंजो उन वक़्त ताईं मुंहिंजी तव्हांखे ॿुधायूं 10-12 जेके जॉब्स हुयूं मूं पाण छॾियूं हुयूं। मां जीअं निकिती हुयसि कोटा में जॉब मिली मूं छॾी, मां एमफिल करे पिनस्टेक वियसि, मां उतां वापसि आयसि मूं छॾी हुई। मुंहिंजी पंहिंजी एतिरी ब्राइट क्वालिफिकेशन हुई जो मुंहिंजे लाइ माना, ऐं मां उतां नज़रत कॉलेज मां हिकिड़े साल जी लेन ते आई हुयसि, मुंहिंजो इरादो हो त मां वापसि हली वेंदसि न। मूंखे गर्ल्स कॉलेज जो माहौल ॾाढो वणियो ऐं ॾाढी सुठियूं उते नज़रत कॉलेज बेस्ट कॉलेज हो ऐं ॾाढो सुठो उते इन्वायरमेंट हो। पर पोइ हिते वरी जॾहिं मां आयसि त पंहिंजी कमु शुरू कयो, PhD शुरू कई, त मां उन में इलाही मसरूफ़ थी वियसि ऐं पोइ वरी हिते ई रहिजी वियसि यूनिवर्सिटी ऑफ सिंध में। इहा मुंहिंजी हिकिड़ी ब्रीफ अकेडमिक जर्नी आहे। उनखां पोइ मूंखे ईअं लॻो त मां PhD त करे छॾी आहे ऐं मां सूटा में अची वियसि 2000 जीअं मुंहिंजी PhD पूरी थी 2010 में, ऐं ड्यूरिंग PhD मुंहिंजो मां PhD कयां पई त इतफ़ाक़ सां असां वटि इलेक्शन पई थिए। उन वक़्तु मूंखे का इलेक्शन जी कंहिंखे मां सुञाणींदी बि कोन हुअसि, कंहिं बि उस्ताद खे का ख़बर कोन हुई। केमिस्ट्री हिकिड़ो ॿियो नंढिड़ो डिपार्टमेंट आहे, तव्हां ॾिसो था हिकिड़े ॿिए आइलैंड ते आहे, त हिकिड़ो साईं बदर सुमरो आयो, चयईं त इहो कवरिंग कैंडिडेट थो खपे ऐं फलाणे कैंडिडेट मेन पियो मां बीहारियां ऐं कवरिंग में तूं साइन करे छॾ, को कैंडिडेट न थींदी साइन करे छॾ, छो जो उन वक़्तु माण्हू सुञाणींदा हुया, एक्टिविस्ट हुजण जी हैसियत सां त सुञाणींदा हुया, पर टीचर्स यूनियन में मुंहिंजो न मां कोन थी अचां, मां PhD थी कयां। इतफ़ाक़ सां जेको कवरिंग जंहिंजी मां हुअसि हुनजो फॉर्म रिजेक्ट थी वियो ऐं मां कैंडिडेट थी वियसि ऐं मां ईअं सूटा में अची वियसि। उन दौरान मुंहिंजी PhD थी चुकी हुई ऐं जीअं ई मां मज़हर सिद्दीकी साहिब सां मुंहिंजा थोरा कॉन्फ्लिक्ट थी विया त मज़हर सिद्दीकी साहिबु मुंहिंजो फाइनल PhD जो सेमिनार न पियो कराए। मुंहिंजो साल गुज़री वियो, मुंहिंजो थीसिस पियो, पर साईं समा वाइस चांसलर हुयो ऐं मां हिकिड़ी लेक्चरर हुयसि ऐं उनखे लॻे पियो त हिकिड़ी लेक्चरर वाइस चांसलर खे रेस्पॉन्स पई करे, ॻाल्हाए पई, लिखे पई। ॾाढो हिकिड़ो पावर में जेको हूंदो आहे उन में ज़म बि ॾाढो हूंदो आहे, टॉलरेंस बि घटि हूंदी आहे, पावर क्रिटिसिज़म बर्दाश्त न करे सघंदो आहे, पावर में आमराना रवैया थी वेंदा आहिनि। अदरवाइज़ त मज़हर सिद्दीकी साहिब इज़ वन ऑफ द बेस्ट वाइस चांसलर, पर ज़रूरी न आहे जेको बेस्ट हुजे उहो सभिनि लाइ बि बेस्ट हुजे ऐं बेस्ट जा बि कुझु डार्क साइड्स थींदा आहिनि। एनीवे सो मुंहिंजी PhD हुते रुली पई, साल गुज़री वियो, 2010 खां 11 थी विया। पहिरियों जेको फाइल नज़ीर मुग़ल वाइस चांसलर थी वियो, मज़हर साहिबु हलियो वियो। पहिरियों जेको फाइल PhD फाइनल सेमिनार जो साइन उन कयो मुंहिंजो हुयो। इतफ़ाक़ी हो त पोइ जेको नज़ीर मुग़ल PhD मुंहिंजी थी वई। उनखां पोइ मां ॾाढो रिलैक्स थियसि, मुंहिंजो हाणे छो जो PhD MPhil इन दौरान तहक़ीक़ जे दौरान। ऐं ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई त मुंहिंजे वालिद साहिब खे ॾाढो शौक़ु हूंदो त मुंहिंजी धीउ PhD करे, त मूंखे वरी ॾाढी चिड़ ईंदी छो जो एॾा हिते हर्डल्स हुया। मां पिनस्टेक हली वियसि PhD करणु, हितां खावड़ साहिब ई मूंखे चयो त वाइस चांसलर तोसां नथो ठहे ऐं तूं जेको आहे सो तव्हां हली वञ। मुंहिंजो इहो त अज़ाब आहे त माना मूंखे वाइस चांसलर नथो ठहे, मां पंहिंजी रिसर्च करे छॾे हली वञा। पर एनीवे खावड़ साहिब हिकिड़ो मुंहिंजो मुसन हुयो त मूं खावड़ साहिब खे चयो त ठीकु आहे सर, पोइ मां पिनस्टेक में रेडिएशन डिवीजन, कुझु माण्हुनि खे शायदि ख़बर हुजे त सिंध यूनिवर्सिटी में वाहिद माण्हू आहे जेको पिनस्टेक में जेको एटॉमिक रिएक्टर जी रेडिएशन डिवीजन आहे उते मूं कमु कयो आहे। कॾहिं माना माण्हुनि खे त हिकिड़ो पासो ख़बर आहे त हिकिड़ी डफर माई आहे, एतिजाज कंदी आहे, नारा हणंदी आहे, ॿियो कुझु कोन कंदी आहे। एनीवे उते पिनस्टेक में मां वियसि ऐं पिनस्टेक जो जेको हेड हुयो मुंहिंजो उनजो रेडिएशन डिवीजन जो डॉक्टर रिफ़त महमूद हो, मुंहिंजो पोस्ट सुपरवाइज़र हो। उते मां पंहिंजे हिसे जो कमु कयो, पर मूंखे ज़िद इहो हुयो त छा जेकॾहिं वाइस चांसलर न चाहींदा असांखे त असां पंहिंजी तहक़ीक़ बि न करे सघंदासीं। उन दौरान स्लॉट्स आयूं स्कॉलरशिप जूं, मूंखे कोन ॾिनियूं हुयूं त मां ॿाहिरि पढ़णु वञी सघां।
अमर सिंधू जे लाइ अप्लाई कयो, उन चयो असांखे त भला वाइस चांसलर स्लॉट कोन ॾींदो, असां उनजे अगेंस्ट लिखूं पिया त भला असां जीअं मां पिनिस्टेक निकिरी वियसि, अमर सिंधू कराची हली वई यूनिवर्सिटीअ में MPhil करणु, उनखे NOC न ॾिननि त उहा रिसर्च करे सघे। मूंखे फॉर्चुनेटली खावड़ साहब जे करे NOC मिली वई। सो खावड़ साहब जे करे मूंखे इजाज़त मिली त मां रिसर्च करणु वञा। ॿियो मूं मां बेज़ार आहे ॾाढा त निकिरे था, सो उनजे करे मूंखे इन लाइ इजाज़त ॾिनी वई त निकिरे, त मां इन लाइ निकितसि ऐं मुंहिंजे लाइ इहा ब्लेसिंग इन डिस्गाइज़ हुई। उते मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो इंटरनेशनल एक्सपोजर थियो ऐं मूं शायदि सिंध यूनिवर्सिटीअ में हिन महिल ताईं मां पहिरीं ख़ातून रिसर्चर आहियां जंहिं जंगी सर खां वठी पसनीअ ताईं जेको ही समुंड आहे, न सिर्फ़ु उते मां वियसि, उते मां 2 महीना रिसर्च कई, उते मूं सैम्पलिंग कई ऐं इन जो डेटा कलेक्ट कयो ऐं असां हिकिड़ो वॾो कॉम्प्रिहेंसिव रिसर्च प्रोजेक्ट हो जेको असां पब्लिश कयो त इन समुंड में कहिड़ी सूरत हाल आहे पाणीअ जी, उते पॉल्यूशन केतिरी आहे ऐं कीअं उतां जो थिए पियो, त उहो सॼो कमु कयो। वापसि वरी मुंहिंजी डिग्री फॉर्चुनेटली थी वई PhD जी। उनखां पोइ मूंखे पोस्टडॉक करण में PhD में तक़रीबन 5 सालनि जो अरसो लॻो, छो जो मां हिन सियासत में अची वियसि। मुंहिंजी पोस्टडॉक रिसर्च वरी मां स्वीडन करणु वियसि। उन में बि इहो त जीअं त मां पप्पा सां सेक्रेटरी हुअसि, त फेडरल हेक सां बि डेफिनेटली जॾहिं तव्हां कंहिं पोज़ीशन में हूंदा हो त क्रिटिसिज़म कंदा आहियो, त सॼी फेडरेशन ऑल पाकिस्तान एकेडमिक स्टाफ एसोसिएशन फपॉस आहे, उनजी मां सेक्रेटरी चूंडी वियसि 200 यूनिवर्सिटियूं पाकिस्तान जूं। त उन्हनि जे लाइ मूंखे केॾी महिल चेयरमैन हेक से ॻाल्हाइणो पवंदो, केॾी महिल उन ते क्रिटिसिज़म करणी, त जॾहिं बि मां मोकिलींदी हुअसि पंहिंजा डॉक्यूमेंट्स त मूंखे पोस्टडॉक जो, त मूंखे पोस्टडॉक हेक में ब्लैक लिस्टेड थियलो त हिनखे पोस्टडॉक न आहे ॼणु, हिनखे माना प्रोजेक्ट न आहे ॼणु। ऐं उनखां पोइ मूं इंटरनेशनली स्कॉलरशिप पोस्टडॉक जी विन कई ऐं स्वीडिश गवर्नमेंट जी कई। उतां करण खां पोइ मां नॉर्वे गवर्नमेंट जी कई, उहा सॼी उतां जी फंडेड हुई, यूनिवर्सिटी ऑफ सिंध ऐं सिंध हेक या फेडरल हायर एजुकेशन कमीशन अॼु ॾींहं ताईं मूंखे हिकिड़ी पेनी बि न ॾिनी आहे त मां पंहिंजी हायर स्टडीज़ कयां, परस्यू करे सघां। बल्कि जिथे मुंहिंजो ड्यू राइट ठहियो आहे न, उते बि मूंखे मुंहिंजे पोज़ीशन जे करे ह्यूज डिसएडवांटेज रहियो आहे। माना मूंखे रिसर्च प्रोजेक्ट ईंदा आहिनि त मां इवेल्युएट करे ॾियां, मां उन लाइ अहल आहियां, त मां कंहिं ॿिए खे तय करे ॾियां त उनजी डिग्री इक्विवेलेंट आहे, उन लाइ मां हेक जे नज़र में अहल हूंदी आहियां। मां उन लाइ अहल हूंदी आहियां त हीउ रिसर्च प्रोजेक्ट उनखे ग्रांट ॾिनी वञे या न ॾिनी वञे, उहा एवेल्यूएशन करण लाइ अहल हूंदी आहे। पर जॾहिं मां पंहिंजो प्रोजेक्ट मुंहिंजे नाले सां वेंदो आहे त उन प्रोजेक्ट खे उछलाईंदा आहिनि त हिनखे प्रोजेक्ट न आहे ॼणो। एतिरे क़दुरु जो असां हिकिड़ी टेस्ट करणु चाहियो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी दोस्त आहे डॉक्टर अंबर रेहाना सोलंकी, ऐं जंहिं प्रोजेक्ट ते मूंखे नॉर्वे गवर्नमेंट फंडिंग ॾिनी त मां उते वञी कमु कयां, उहो प्रोजेक्ट फेडरल हायर एजुकेशन कमीशन रिसर्च लाइ रिजेक्ट करे छॾियो हुयो। भई प्रेजुडाइसिस जी मां लेवल पई ॿुधायां। हिकिड़ो असां प्रोजेक्ट मोकिलियो जेको रिजेक्ट थी वियो, मां अंबर खे चयो अंबर हिन मां मुंहिंजो नालो कढी छॾ, अंबर उन मां नालो कढियो, वरी मोकिलियो, उहो प्रोजेक्ट एक्सेप्ट थी वियो। त एतिरी लेवल ते माण्हुनि खे त एडवांटेजिस नज़र अचनि था, पर जेतिरो उन सॼी पोज़ीशन जे नतीजे में जेतिरो मूं अकेडमिकली पे कयो आहे, जेतिरो मूं इकोनॉमिकली पे कयो आहे, छो जो इकोनॉमिकली जेके ॿिया तव्हां ॾिसो था त टीचर्स बेनिफिट अवेल कनि था, मां उन्हनि खे बि सेक्रीफाइस कंदी आहियां, छो जो अगरि मां बेनिफिट वठंदसि त मां ॻाल्हाए न सघंदसि। त इहे जेके पे कयो आहे हिन सॼी पोज़ीशन जो, इहो मुंहिंजे अकेडमिक जर्नीअ ते बि जो एॾो मुंहिंजे PhD माना जेका एॾी स्टूडेंट ब्राइट हुई, जेका कमीशन में नंबर 1 हुई, जेका स्टूडेंट्स पंहिंजे हर पोज़ीशन ते अचे पई, उन स्टूडेंट जी PhD खे 7 सालनि ताईं ॻेले वियो। 6 साल 4 साल जो कमु हो, 3 साल रुॻो मूंखे इहो इंतज़ारु करिणो पियो त मूंखे टाइम मिले त मां पंहिंजो कमु प्रेज़ेंट कयां, एतिरी लेवल ताईं। उनखां पोइ जेको रिसर्च ग्रांट ॾींदा, जेके पेपर पब्लिश थींदा, मूंखे ग्रांट ॾिनी वई। जेको स्टडी लीव वठी PhD कंदो आहे स्टूडेंट, अॼु मां उन्हनि सभिनी टीचर्स खे वठी उहा ग्रांट हूंदी आहे, उन्हनि खे मिलंदी आहे, PhD पैकेज मिलियो वेंदो आहे। मूंसां गॾु मुंहिंजी ॿी कलीग हुई, PhD करे रही, हुनखे ॾिनी वई, मूंखे न ॾिनी वई। मतिलबु एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हायो त एडमिनिस्ट्रेशन तव्हांजे अगेंस्ट एक्शन खणंदी, पर मूंखे जेका न विक्टिम प्ले करण जो कॾहिं को शौक़ु कोन रहियो आहे। आई एम नॉट अ विक्टिम, आई एम अ सर्वाइवर। जेकॾहिं मूंखे हुननि जॾहिं विक्टिम ठहण जी कोशिशि कई, तॾहिं इहे ई नंढा नंढा हिकिड़ी पेटी शयूं हुयूं। मां रस्ता ॿिया कढी पंहिंजो मुंहिंजो अकेडमिक गोल पंहिंजा अचीव कया ऐं बेटर वे में अचीव कया, ऐं उनखां पोइ पंहिंजियूं जेके डिग्रियूं हुयूं उहे पंहिंजूं कंप्लीट कयूं,
छो जो जेतिरो हिननि मूंखे दॿाइण जी कोशिशि कई जेका माण्हुनि खे नज़र कोन पई अचे। हिकिड़ी त नज़र थी अचे न, हिकिड़ियूं शयूं जेके मुंहिंजो अकेडमिक रिकॉर्ड खणी ॾिसो त यूनिवर्सिटी हिकिड़ी पेनी बि मुंहिंजे स्टडी ते ख़र्चु न कई आहे, ऐं ॿिए तरफ़ यूनिवर्सिटी किरोड़ ॾेई माण्हुनि खे मोकिलियो ॿाहिरि त PhDयूं करे अचो। उहे किरोड़ वठण खां पोइ त नौकरियूं बि न कनि, उहे 12 मुल्कनि में यूनिवर्सिटियुनि में पढ़ाइनि पिया। ऐं एट द एंड सभ खां वधीक अगरि सिंधी यूनिवर्सिटी में क्रिटिसिज़म कंहिं फेस कयो हूंदो पब्लिक जो त उहा प्रोफेसर अरफान अमला हुआ, छो जो उहा ॻाल्हाए थी सिंपल। अच्छा, हुन में जेके ही शयूं अचनि थियूं, तव्हां हिन यूनिवर्सिटी में अहम उहिदनि ते आहियो, टाइम कीअं मैनेज कंदा आहियो? एतिरियूं सारियूं जेके शयूं आहिनि इन्हनि खे कीअं था मैनेज कयो? मूंखे लॻंदो आहे त इहो को मुंहिंजी स्पेशलिटी कान्हे का, मल्टी टास्किंग हर औरत जे जीन्स में आहे। तव्हां सोचो औरतूं, नॉर्मल औरतूं, भठा मज़दूर औरत हुजे, भठे ते मज़दूरी बि कंदी आहे, ॿार बि पोयां ॿधल हूंदो अथसि, माल बि पालींदी आहे, घर वञी मानी कुनी बि कंदी आहे। त असां रुॻो कामयाबु औरतुनि जी मल्टी टास्किंग छो था ॾिसूं? असां हिकिड़ी मज़दूर औरत जी मल्टी टास्किंग छो था ॾिसूं? त इहा औरत जे जीन्स में शामिलु आहे। ऐं सभ खां ॾुखियो तरीन कमु हिकिड़े ॿार खे पालणु आहे। जेतिरो मजबूर ऐं लाचार इंसान जो ॿारु पैदा थींदो आहे, ओतिरो कंहिं बि जानवर जो ॿारु पैदा न थींदो आहे। उन ॿार खे पालणु ऐं उनखे समाज जो काराइतो फ़र्द ठहणु हिकिड़ी औरत जी असांजे समाज में रेस्पॉन्सिबिलिटी आहे। त मूंखे लॻे थो त असां सभिनी औरतुनि जे जीन्स में मल्टी टास्किंग आहे। ऐं तव्हां हाणे खां वञी ॿाहिरि ॾिसंदव, तव्हांखे रस्ते ते बीठल हर औरत मल्टी टास्किंग कंदे नज़र ईंदी। सो मां बि ईअं ई मल्टी टास्किंग कंदी आहियां। मूंखे पेरियारिटी हूंदी आहे मूं वटि त कहिड़ी शइ पेरियारिटी ते आहे, कहिड़ी शइ मूंखे करणी आहे। डिसंबर में अयास मेलो इज़ माई टॉप पेरियारिटी, उन ते नो कम्प्रोमाइज़ सिंस लास्ट 10 years। बाक़ी जॾहिं मां रिसर्च कई पे तहक़ीक़ कंदी हुयसि मां, त उहो मां 4 साल स्टडी लीव वरिती हुई ऐं मूं 100% पंहिंजे तहक़ीक़ खे पंहिंजो टाइम ॾिनो त उहो मुंहिंजो पेरियारिटी ते अचे, लिस्ट ते अचे। उन विच में मां KTN ते हिकिड़ो प्रोग्राम कंदी हुयसि, मूं उहो बि छॾे ॾिनो। ऐं जेॾी महिल मुंहिंजी टीचर्स यूनियन में मां तमामु घणी एक्टिव थियसि त मूं पंहिंजी मीडिया जूं एक्टिविटीज़ सभु छॾे ॾिनियूं। मूंखे पेरियाटाइज़ करिणो पियो त मूंखे छा करिणो आहे, मीडिया करिणो आहे या मूंखे टीचिंग एकेडमिक्स में करिणो आहे। त मूं छो जो एट अ टाइम तव्हांखे पंहिंजो ॾिसणो पवंदो आहे त तव्हां लाइ छा अहम आहे। तॾहिं मूं मीडिया मां निकितसि ऐं मां जेको एकेडमिक्स में हुयो उन में पंहिंजो 100% टाइम ॾिनो।